नाज़रीन प्रोग्राम अवामी मसला से गॾु मां आवां जो मेज़बान बासित चांग। नाज़रीन असीं वक्त मौजूद हूँ खैरपुर के पिछाड़ के तालके फैज़गंज में ऐं ॿुधां थो ही फैज़गंज जेका RC फैज़गंज आहे उनखे अॼु ॾींहुं तालके जो दर्जो न ॾिनो आहे। न हिते अखि जो डॉक्टर आहे, न हिते कन जो डॉक्टर, न हिते दिलि जो डॉक्टर आहे, न ई वरी का हिते सहूलियत न ॿुधाए थो हलां जेके फैज़गंज में 25 सिहत मरकज़ आहिनि जेके अॻु में सिंध सरकार वटि हूंदा जिन साल संभार हूंदी हुई, जंहिं ॾींहं खां वठी एनजीओ हवाले थियूं तंहिं ॾींहं खां वठी फैज़गंज जा जेके 25 सिहत मरकज़ हुननि जो निस्त नाबूद चलाए। किथे पुलिस जा कब्ज़ा आहिनि, किथे बासरनि जा कब्ज़ा आहिनि, किथे माल जा वाड़ा आहिनि। त असां ॻाल्हि कंदासीं फैज़गंज जे इस्पतालुनि ते सहूलियत मौजूदु कोन्हे, न दवा आहे न दारो आहे। इन समूरी सूरत हाल ते फैज़गंज शहरी ताज सदर अमोद चांग सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त आख़िर हुनजो छा चवणु आहे। इहा असां शिकायतूं असां प्रेस में ॾींदा रहिया आहियूं। DC ताईं DHO खैरपुर ताईं असांजो आवाज़ वेंदो रहियो आहे। जिते असां कोशिशि कई आहे त हिते पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त जेकॾहिं सीरियस मरीज़ अचे थो त उनखे एट ए टाइम रिफर नवाबशाह या सखर कयो थो वञे, छाकाणि जो हिते दवाउनि जी खोट आहे। हिते काफ़ी कुझु डॉक्टरनि जा आर्डर बि थियल आहिनि, पर हिते जेका आहे सा OPD तक़रीबन 500-600 माण्हू जी आहे। पर उन हूंदे बि डॉक्टर असां वटि 2 था कमु कनि जेके एरिया जा डॉक्टर आहिनि। ॿाहिरियां डॉक्टर सिर्फ़ु ॿाहिरों बाअसर माण्हू आहिनि या बाअसरनि जा माण्हू आहिनि। उन लिहाज़ सां हू हितां पघारूं खणी था वञनि। हिते असां वटि कुते जी वैक्सीन कान्हे, नांग जी वैक्सीन कान्हे, दवाऊं पूरियूं कोन्हनि। असां हिकु पसमानदा इलाइक़े जी हिकिड़ी हॉस्पिटल आहे, तालके जो हेडक्वार्टर आहे। उन लिहाज़ सां हिते असां वटि का बि सहूलियत कान्हे। इस्पताल में मरीज़नि खे रहाइण जो कोई गवर्नमेंट जो इंतज़ाम कोन्हे। डॉक्टर वीचारा जेके हिते 2 रहनि था उहे पंहिंजे वसों कोन था घटाइनि। पर छा कयूं, गवर्नमेंट इहे ऐलान पई थी करे त असां सहूलियत जूं सभई हॉस्पिटल्स में पूरी सिंध में असां जेको आहे सभु सहूलियतूं ॾिनियूं आहिनि। पर असांखे फैज़गंज तालके जी हिन हेडक्वार्टर जी हॉस्पिटल में ई सहूलियतूं मुयसरु न आहिनि। हालांकि हिते 25 सेंटर आहिनि तालके में, जिते सम्झो त किथे पुलिस थी रहे, किथे माल जा वाड़ा लॻा पिया आहिनि, किथे बाअसर माण्हुनि जो कब्ज़ो आहे। जीअं हिकिड़ो नाक़िस निज़ाम हूंदो आहे या वॾेरा शाही हूंदी आहे या ॾाढ हूंदो आहे, इन सिलसिले सां असां दांह था कयूं त असांजे तालके फैज़गंज जी हॉस्पिटल जो त घटि में घटि हिन खे तालके जो दर्जो ॾिनो वञे। उन सां गॾु हिन खे दवाउनि जो पूराओ कयो वञे। हिते मरीज़नि जी राहत जो पूरो बंदोबस्तु कयो वञे। एतिरियूं दवाऊं ऐं नाग बला जा हिते वैक्सीन हुजणु खपनि। उन्हनि सभिनी खे नवाबशाह या सखर मुंतक़िल कयो थो वञे। इहा असां सां वधि में वधि ज़्यादती आहे। अवामी हैसियत सां मां चवां थो, तालके शॉपकीपर्स एसोसिएशन जी सदर जी हैसियत सां चवां थो त असांखे टोटल सहूलियतूं मुहैया कयूं वञनि, न त ॿी सूरत में असां अॻिते हली एहतजाजनि वॾनि शहरनि में ज़िले हेडक्वार्टरनि में एहतजाज कंदासीं, छाकाणि त असांखे हिते का बि सहूलियत मुयसरु न आहे। उन खां अलावा हे ॾिसिजे त जेको अॻूणो सदर आसिफ सदर जो पाड़ेसरी तालको आहे फैज़गंज आहे, हिते हादसा रोज़ मामूल हिकिड़ी एम्बुलेंस आहे उन में मरीज़नि खां पैसा था वञनि या हिते मरीज़नि जे राहत जो को बंदोबस्तु वग़ैरह कोन्हे। इहो त ॿुधायो मां। हा भला इन हवाले सां इहो ॿुधाइजो जेके हिते ॻोल्हण औरतूं जेके अचनि थियूं डिलीवरी हुननि में कागज़ी कारवाई में सिर्फ़ु कमु ॾेखारे अहिड़ी डिलीवरी का बि हिते नथी थिए। खणी ईअं चइजे त हे तालके इस्पताल आहे, न हिते कन जो डॉक्टर आहे, न अखि जो डॉक्टर आहे। हिते माना को बि स्पेशलिस्ट डॉक्टर न आहे। स्पेशलिस्ट डॉक्टर त अॼु ॾींहुं ताईं असांखे ॾिनो ई कोन अथनि। जॾहिं खां वठी हिते इस्पताल वजूद में आई आहे त स्पेशलिस्ट डॉक्टर असां वटि न आयो आहे। न हिते ऑपरेशन जो बंदोबस्तु आहे, न डिलीवरी जो बंदोबस्तु आहे, न ई जेको आहे सो कोई ॿिया बंदोबस्त आहिनि जंहिंसां कोई ग़रीब आवाम खे सहूलियत मिले। हिते त मां ईअं चवंदुसि त इंसान जो कोई क़दुरु कोन्हे। हिते तव्हांखे मां अॻु में बि जॾहिं हे लफ़्ज़ चई चुको आहियां त हिते डिलीवरी 500-600 मरीज़नि जी रोज़ानो थिए थी ऐं डॉक्टर हिते सिर्फ़ु 2 आहिनि ऐं उन्हनि डॉक्टरनि जो पूरा नथो कयो वञे। पर असांखे ॿुधायो वियो आहे त हिते काफ़ी कुझु 7-8 डॉक्टरनि जा आर्डर बि थियल आहिनि ऐं उहे ॿाहिरों बाअसर नमूने पघारूं था खणनि ऐं हिते कोई बि आवाम जी सहूलियत लाइ ड्यूटियूं ई कोन था कनि। हाणे तव्हांजो छा मुतालबा आहे हिते चूंडियल नुमाइंदनि खां, हुकूमत खां, वफ़ाक़ी हुकूमत खां या मर्कज़ खां छा मुतालबो? असां इहो था चऊं त पहिरों त असांजी हिन हॉस्पिटल खे तालके जो दर्जो ॾिनो वञे। तालके जे दर्जे जे हिसाब सां हिन खे दवाऊं मुहैया कयूं वञनि।
टिकी फोटे ते असांजो गुज़र कोन थो थिए। उन खां सवाइ हिते स्पेशलिस्ट डॉक्टर हुजणु खपे। डिलीवरी जो मसइलो हल थिए, वैक्सीन कान्हे कुते जी नांग जी, इहो गवर्नमेंट बंदोबस्तु करे। ऐं छाकाणि त अॻु में इहे अख़बारुनि में रोज़ानो बयान था अचनि त असां सिंध में सहूलियत जूं तमामु घुर्जूं पूरियूं कयूं आहिनि, पर असां जॾहिं त हिते रहूं था, साबिक़ सदर ज़रदारी साहिबु नवाब शाह ज़िले जो आहे, बेनज़ीराबाद जो आहे, ऐं उन जा पाड़ेसरी आहियूं, पर आहियूं पसमानदा इलाइक़े में। असांखे का बि सहूलियत कान्हे। ख़ुदारा असांजे तालके जे ग़रीब माण्हुनि ते रहम करे इहे जेके सहूलियतूं मां घुरां थो उहे मुहैया कयूं वञनि। जी नाज़रीन, तव्हां शहरी ता सदर अमो सिंह चांग जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो चवणु आहे त असां काफ़ी दफ़ा प्रेस ते वञी एहतजाज कया आहिनि। DC खेरपुर समेत जेका ॿी इंतज़ाम आहे उन्हनि खे असां एप्लीकेशन ॾिनो, असां एहतजाज कया आहिनि, पर उन एहतजाज जो को बि खट थियल न निकितो। हिन जो चवणु आहे त हिते तालके अस्पताल आहे, अॼु ॾींहुं ते न हुनखे तालके जो दर्जो मिली सघियो आहे, नहीं वरी हिते डॉक्टर। हिन जो इहो चवणो आहे त हिते काफ़ी डॉक्टर आहिनि जेके बाअसर हुजण करे हिते ड्यूटियूं न पिया कनि। हाँ ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत खे घुरिजे त तालके फैज़गंज अस्पताल खे डॉक्टर ॾेई ऐं फैज़गंज जी आवाम जी बेचैनी ख़तमु कई वञे। शेर बलोच किथां आया हो? इथो ही को बि हिकु ॻोठ जो नालो हूंदो? ॻोठ हाजी कौर खान। दवा वठण आया हो? दवा मिले थी? हाँ दवा मिली। घणो टाइम थियो आहे? दवा अॼु आया आहियूं हींअर। हाँ हाँ हींअर दवा मिले थी न, सहूलियत आहे न? हाँ दवा ॾींदा, न त पोइ कई छॾंदासीं। तकरीबन अधु कलाक खनि थी वियो आहे। अच्छा, हिते को डॉक्टर आहे? मौजूदु आहे डॉक्टर? बसि हिकिड़ो ई डॉक्टर आहे जेको अंदरि वेठो आहे, ॿियो त को नज़र नथो अचे। हिन वक़्तु असां सां समाज जे गौण अब्दुल बाक़ी शहर ऐं उस्ताद याज़ सांग मौजूदु आहे ऐं हुननि खां असां पुछा कंदासीं RSC फैज़गंज में कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि। इंतिहाई वॾो अलमियो आहे। असांजो सिंध सरकार खां IHS खां ऐं DHO खैरपुर खां मुतालबो आहे त तालके फैज़गंज जी तक़रीबन 4 लख आबादी आहे। उन 4 लख आबादी जी हीअ मेन हॉस्पिटल आहे। ऐं मां तव्हांजे कैमरा जे अखि सां ॾेखारणु चाहींदुसि त हिनखे ताला लॻा पिया आहिनि। अॻियां जीअं जेल खे वाल्ड लॻल हूंदियूं आहिनि, सीखूं हीअं लॻियूं पियूं आहिनि। हीअ मेन बिल्डिंग आहे, हिनखे एक्टिव कयो वञे। ऐं जेका गायनी जी बिल्डिंग आहे उनखे बिल्कुलु हिन एक्टिव कनि ऐं उहा उते गायनी हुजे, गायनी जो जेको सिस्टम आहे उहो ओॾी हले। हिन बिल्डिंग खे जे एक्टिव न रखियो वियो त हीअ 6 महीननि में बिल्डिंग जेको आहे सो तबाह ऐं बर्बाद थी वेंदी। ऐं फैज़गंज जी आवाम जेके सिहत जी थोरी या घणी सहूलियत मिलंदी हुई उन खां बि महरूम थी। उन खां बदकिस्मती सां स्टाफ जी इंतिहाई घणी खोट आहे। हिकु त टेक्निकल स्टाफ हिते आहे ई कोन। लेडी डॉक्टरानी सिर्फ़ु हिकिड़ी आहे, जिथे 1200 जी OPD हुजे, 300-400 मरीज़ ॼाणियूं हुजनि, उते सिर्फ़ु हिकु लेडी डॉक्टरानी आहे। हिते लेडी डॉक्टरानियूं बि ॾिनियूं वञनि, उन सां गॾोगॾु मेल डॉक्टर बि ॾिना वञनि। स्टाफ जी जेका शदीद कमी आहे, जेकॾहिं उहा पूरी कई वञे, उहा IHS जी ज़िम्मेवारी आहे, सिंध सरकार जी ज़िम्मेवारी आहे। असां सभिनी खे अपील कयूं था त उहा खोट पूरी करे तालके जी अवाम खे बुनियादी सहूलियत ॾिनी वञे। बदकिस्मती सां ट्रामा सेंटर फैज़गंज जा जेके हितां जा चूंडियल नुमाइंदा आहिनि, जेके जन जो कंजो तालुक़ु पीपुल्स पार्टी सां आहे ऐं कंजो तालुक़ु फंक्शनल लीग सां आहे, सभिनी जी चाहत ई न आहे त तालके फैज़गंज जे हेड क्वार्टर खे ट्रामा सेंटर मिले। छो जो तालके फैज़गंज जो जेको पका चांग आहे उहो उते पढ़ियल लिखियल बाशऊर माण्हू रहनि था। उहे शायदि हुननि जी एतिरी जेको आहे सो तीमारदारी नथा कनि, एतिरी चमचागोरी नथा कनि। उन जे करे फैज़गंज जो खे पोइते रखण में हितां जे वॾेरा शाही जो उहे फंक्शनल जा हुजनि, PP जा हुजनि, उहे न चोटी जो ज़ोर लॻाईंदा। ऐं उन खां बाद में ॾिसो एॾी तालके अस्पताल अञा ताईं बि उनखे तालके जो दर्जो न ॾिनो वियो आहे। सही बदकिस्मती सां ठरी मीरवाह खे तालके जो दर्जो अची वियो आहे। त असांजे लाइ ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त उतां जा नुमाइंदा ओतिरो कनि था। उते तक़रीबन मतिलबु 100 बेड जी जेको आहे सो अस्पताल तयारु थी चुकी आहे, जंहिंजो जल्दी जेको आहे सो इफ़्तिताह थी वेंदो। पर हिते का शइ न आहे। सही हितां जा चूंडियल नुमाइंदा हुजनि, उहे हिते लड़ी कंहिं ॾींहुं न ईंदा। उहे असांजे जेको आहे सो चूंडियल असांजी जेको आहे सो टाउन कमेटी आहे, उहे बि कॾहिं हिते टाउन चेयरमैन साहिबु हिते लड़ी न ईंदो आहे। सो इहे असां नंढड़का आहियूं। हिन शहर में जेको आहे कुझु बाशऊर नौजवान आहिनि या जेके ॿिया आहिनि, उहे थोरी घणी कोशिशि कंदा आहिनि, पर उन्हनि जे का वस न आहे। उहे बेवस आहिनि, उहे पंहिंजे वसार दाहकू कई करे सघंदा। हाणे छा मुतालबो? असांजो सिंध सरकार खां मुतालबो आहे त
RHC फैज़गंज खे फ़ौरन तालका हॉस्पिटल जो दर्जो ॾिनो वञे। हिते शदीद जेका अमले जी खोट आहे, जंहिंमें डॉक्टराणियुनि जी तमामु घणी खोट आहे। हिकु डॉक्टराणी आहे, मेल डॉक्टर आहिनि ऐं ॿिया टेक्निकल स्टाफ जेके आहिनि उन्हनि जी फौरी पूराई करे इस्पताल खे आवाम जे लाइ लाभाइदो कयो वञे। अस्पताल आहे जंहिंमें ही कुझु कमरा आहिनि या ही बिल्डिंग वग़ैरह आहे, बाक़ी ॿियो त सॼे तालके में भर भांग लॻो पियो आहे। ऐं साॻे वक़्तु जेका हीअ असांजो वाहिद रिसोर्स ऑफ हेल्थ आहे, जितां असांजे माण्हुनि खे रिलीफ मिलणु घुरिजे या मिलणु खपंदो आहे, उते जी हालत ऐं कंडीशन तव्हांजे साम्हूं आहे। हिते डॉक्टरनि जी शदीद खोट आहे, डॉक्टरनि जी शदीद खोट आहे। सुबुह जो जॾहिं असां हिते अचूं था, OPD लॻे थी, हिते 50% खां मथे जेके मरीज़ अचनि था उहे फीमेल अचनि था। ऐं फीमेल जे हवाले सां का बि सहूलियत सवाइ हिकिड़ी डॉक्टराणी जे उहा वेठी आहे हिते, या हुनजी ॿांह ॿेली का नर्स वग़ैरह आहे त ठीकु आहे, न त बसि। उन हवाले सां असां घुर कयूं था त हिन पहिरीं फिलफोर जीअं ॿियनि तालुकनि में थिए पिए थो, ॿियनि तालुकनि जे जेके रूरल सपोर्ट यूनिट आहिनि उन्हनि खे तालके इस्पतालनि जो दर्जो ॾिनो वियो आहे। हिन इस्पताल खे बि तालके इस्पताल जो दर्जो ॾिनो वञे। ऐं जेके जदीद सहूलियतूं आहिनि, न रुगो इहो न त असांखे बिल्डिंग ॾिनी वञे, उन सां गॾोगॾु जेके जदीद औज़ार आहिनि सिहत जे हवाले सां चेक करण लाइ या रिलीफ ॾियण जे हवाले सां, उहे समूरा हिन इस्पताल खे मुयसरु करे ॾिना वञनि, जीअं माण्हुनि जी का वार थी सघे। अॼुकल्ह तव्हां ॾिसो था कोरोना जो एॾो वॾो इशू लॻो पियो आहे, ऐं हिन असांजे शहर मंझां ई केतिरा ई माण्हू जेके आहिनि ईरान विया, उतां मोटी आया आहिनि। ख़ुदा न ख़ास्ता अलाह न करे जेकॾहिं अहिड़ो कोई केस ज़ाहिर थिए थो ऐं उहो हिते पेशेंट अचे थो त हू त हिते तड़पी मरी वेंदो, छाकाणि हिते अहिड़ी क़िस्म जी का बि सहूलियत मौजूदु ई न आहे। न को उन्हनि खे चेक करण जी सहूलियत आहे, न को आइसोलेशन वार्ड आहे, न का बि शइ न आहे। उहो न रुगो पाण मरी वेंदो, पर हिते जेके माण्हू मौजूदु हूंदा उन्हनि सभिनी खे पाण सां गॾु जेको बीमारी ॾियो वेंदो। असुल जेकॾहिं NGO जे हवाले कई वई आहे त उन मां असां आराह न आहियूं। असां इहो सम्झूं था त भई NGO जे हवाले थी आहे त उन में बहितरी ईंदी। जीअं तालीमी इदारा कुझु इदारा जेके आहिनि NGO जे हवाले थिया त उते बहितरी अचणु शुरू थी, ईअं ई असांजी जेकॾहिं इस्पताल NGO जे हवाले थी आहे त असां उन मां बहितरी जी उमेदु हुई ऐं रखूं पिया, पर बदकिस्मती सां उहो थियो कोन। जीअं गाॾो हले पियो अॻु में धिक धिका चिक चिका उअं ई हले पियो, का बि बहितरी वग़ैरह न आई आहे। त गवर्नमेंट खे वेही ऐं सिहत खाते खे वेही संजीदगी सां सोचणु खपे त भई हितां जे माण्हुनि खे जेको बेसिक रिलीफ आहे सिहत जो, उहो कीअं असां ॾेई सघूं था, कीअं असां मुयसरु करे सघूं था। उन खां अलावा ॾिसो 2.5 लख ते आबादी तालुको फैज़गंज आहे। हिते न अखि जो डॉक्टर आहे, न कन जो डॉक्टर आहे, न दिमाग़ जो डॉक्टर आहे। उन लाइ बि हितां जा जेके शहरी आहिनि घुमट वञनि था या ख़ैरपुर वञनि था, हिते अहिड़ी सहूलियत हुजणु खपे। हिते तव्हां ॾिसो न असांजे शहर जे भर में ई हेॾो वॾो रोड वञे पियो थो, मेराण आहे वञे पियो थो। उहो ॾींहुं बदकिस्मत ॾींहुं आहे जंहिं ॾींहुं असां वटि एक्सीडेंट न थिए थो। हींअर बि तव्हां वञो वार्ड में वञी ॾिसो त 3 माण्हू जेके आहिनि मोटरसाइकिल तां किरिया आहिनि, जंहिंजूं ॼंगूं बाहूं भॻियूं पियूं आहिनि थियूं ऐं हुननि खे मलम पटियूं हलनि पियूं थियूं। पर हिते को बि ट्रामा सेंटर वग़ैरह कोन्हे को बि अहिड़ो को रिलीफ जो सिस्टम कोन्हे को जो जंहिंमां असां इहा तवक़ करे सघूं त को इतफ़ाक़ी हादसो थी वियो त उहो माण्हू वरी हितां ई सिहत याब थी ऐं वरी पंहिंजे घर वापसि ईंदो। न, हिते को बि अहिड़ो बंदोबस्तु न हुजण जे करे उनखे फस्ट एड ॾेई असां नवाबशाह मोकिले छॾींदा आहियूं, पाण ॼाणे हुतां जा डॉक्टर ॼाणनि। तंहिं करे फोरफ्रॉन इहे जदीद सहूलियतूं जेके आहिनि असांजे हिन इस्पताल खे ॾिनियूं वञनि ऐं इनखे अपग्रेड कयो वञे। असांजो मुतालबो इहो आहे त पहिरियों मुतालबो असांजो आहे त हिन इस्पताल खे अपग्रेड करे ऐं तालकी इस्पताल जो दर्जो ॾिनो वञे। साॻे वक़्तु इस्पताल में जेका ह्यूमन रिसोर्स जी माना डॉक्टरनि जी, डॉक्टराणियुनि जी, नर्सनि जी या ॿिए स्टाफ जी जेका ज़रूरत आहे उहा पूरी करियूं। उनखां पोइ टियों मुतालबो आहे त जेके दवाऊं जेका बजट हिन इस्पताल लाइ अचे थी, उहे समूरियूं दवाऊं, उहे समेरू बजटूं हिन इस्पताल खे ॾिनियूं वञनि, हितां जे माण्हुनि खे ॾिनी वञे त जीअं इन्हनि माण्हुनि जी वार थी सघे। उनखां अलावा असांजे हीअ जेके कमरा वग़ैरह बिल्डिंग जा कमरा आहिनि, इहे ॾाढा पुराणा ऐं अवाइली दौर जा आहिनि ऐं ज़बून हालत में आहिनि। तंहिं करे हिते वॾी बिल्डिंग खड़ी कई वञे, जेको गाइना सेंटर में जेके आरज़ी बुनियाद ते ओॾे शिफ्ट कयो थो वञनि, उते सिर्फ़ु गाइनी सेंटर हलणु घुरिजे। उते हितां वारो जेको ॿियो सिस्टम हुयो, ॿियो रिलीफ ॾियण वारो प्रोग्राम हुयो, उहो ओॾे शिफ्ट न कयो वञे। हिनखे हिकु अलॻि बिल्डिंग मिलणु घुरिजे जेका 100 कमरे ते हुजणु घुरिजे, जीअं आवाम खे रिलीफ मिली सघे। जी नाज़रीन, तव्हां समाज अॻवान अब्दुल बाक़ी शारई उस्ताद यादि चांग जो तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन जो इहो चवणु आहे त असांजी जेका तालके इस्पताल आहे उन में का बि सहूलियत कोन्हे। हिन जो इहो चवणु आहे त असांजे हिते ट्रामा सेंटर कोन्हे। सिंध सरकार ऐं ॿिनि वस वारनि खां मुतालबे आहे त RHC फैज़गंज में बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि।
जी नाज़रीन, हिन वक़्तु असां सां फैज़गंज तालुके जो समाज अॻवान कामरेड गुलाम मूसा अशर मौजूदु आहे ऐं असां कामरेड खां इहो पुछा कंदासीं त तालुके फैज़गंज में ट्रामा सेंटर न हुजण जे करे हितां जा जेके शहरी आहिनि हुनखे कहिड़ियूं कहिड़ियूं तकलीफ़ दरपेश अचनि पियूं। मसइलो इहो आहे त ट्रामा सेंटर में जेके शयूं हुजणु खपनि, जीअं जल्दी में भई कोई एक्सीडेंट थिए थो उन जे लाइ बहितरीनु गाॾी हुजे जेका जल्दी ॿाहिरि खणी वञे, उन खां पोइ CT स्कैन हुजणु खपे, एक्सरो हुजे, ॿियूं टियूं। त असां वटि इन क़िस्म जूं शयूं आहिनि कोन को। जेकॾहिं एक्सरो आहे त उहो बहितरु आहे, पर हिते CT स्कैन जी बि जेको असांखे ज़रूरत पवंदी कंहिं माण्हू खे मथे एक्सीडेंट जो मतिलबु आहे त अॻ में मथे खे धकु लॻंदो आहे, उन लाइ CT स्कैन या हिकिड़ो अमलो हूंदो आहे बाक़ाइदा ट्रामा सेंटर में जेको अलर्ट हूंदो आहे, उहा सूरत हाल जेका असां कान थी थिए पई। इन करे असांखे हिते ट्रामा सेंटर जी तमामु वॾी ज़रूरत आहे। हाईवे आहे ऐं डेली हाणे एक्सीडेंट जा 5-6 माण्हू जेको आहे सो ज़ख़्मी थिया आहिनि अलार्म करे, कुझु नवाबशाह आहिनि, कुझु हिते अस्पताल में हुनजो इलाजु हले थो पियो। तो असांजो मुतालबो आहे त जल्द जल्द असांखे ट्रामा सेंटर ॾिनो वञे। जॾहिं त हिन जी ॻाल्हि ॿोल हली पर असांखे इहा ख़बर न आहे त उन ट्रामा सेंटर जो छा थियो। असांजो मुतालबो आहे त असांखे हिते ट्रामा सेंटर ॾिनो वञे। हाईवे आहे, होॾां नवाबशाह ट्रामा सेंटर आहे ऐं होॾां जेको आहे खैरपुर, हिन विच में कोई ट्रामा सेंटर कोन्हे को। ॿियो आहे गंबट। त असांखे हिते विच में हिकिड़ो ट्रामा सेंटर खपणु खपे, असांजो हितां जो पुराणो मुतालबो आहे। सर, उन खां अलावा ॾिसिजे त तालुके अस्पताल आहे, अञा ताईं हुनखे तालुके जो दर्जो न मिलियो आहे। ॿियो त हिते जेके मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट जा डॉक्टर न आहे, अखि जो डॉक्टर न आहे, कन जो डॉक्टर न आहे, दिलि जो डॉक्टर न आहे, दिमाग़ जो डॉक्टर न आहे, ऐं हिते का बि टेस्ट मलेरिया ऐं टाइफाइड खां बग़ैर का बि टेस्ट न पिए कजे। हितां जा उहे माण्हू बि गंबट वञनि था जिन खे सॼी मुश्किलातूं पेश अचनि। तव्हां बि समाज अॻवान आहियो। साईं, असां गुज़िरियल टाइम खां वठी मुतालबो कंदा रहिया आहियूं त असांजे इस्पताल खे अपग्रेड कयो वञे। तव्हां ॾींहं जो ॾिसंदा त असांजे इस्पताल में औरतूं ऐं मर्द सभु गॾिया बीठा आहिनि। असांजे डिस्पेंसरी जो सिर्फ़ु हिकिड़ो मुलाज़िम आहे जेको कमु करे थो। जेको 700-800 पेशेंट अचनि था उनखे हिकिड़ो डिस्पेंसरी वारो माण्हू या हिकिड़ो दाख़िला वारो या हिकिड़ो पर्ची वारो पूरो कढणो पवंदो। असां वटि न डॉक्टर पूरा आहिनि, न डिस्पेंसर पूरा आहिनि, न ड्रेसर पूरा आहिनि। स्टाफ सॼो सॼो खुटल आहे। असांखे उहे स्टाफ ऐं थींदो तॾहिं जॾहिं असांजी इस्पताल अपग्रेड ईंदी, बहितर खां बहितर स्पेशलिस्ट डॉक्टर ईंदा, ॾंद जो स्पेशलिस्ट ईंदो, अखियुनि जो माहिर ईंदो, दिलि जो माहिर ईंदो, त उहो तॾहिं थींदो जॾहिं असांजी इस्पताल अपग्रेड हूंदी। असांजो मुतालबो आहे त इस्पताल खे जल्द अज जल्द अपग्रेड करे माण्हुनि जूं मुश्किलातूं दूरि कयूं वञनि। जी नाज़रीन, तव्हां समाज अॻवान कामरेड गुलाम मूसा अशर जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन जो इहो चवणु आहे त असां वटि हिते तालुके जी अस्पताल आहे, हुते ट्रामा सेंटर कोन्हे। हिन जो इहो चवणु आहे त हिते तालुके अस्पताल आहे, न हिते कन जो डॉक्टर आहे, न दिमाग़ जो डॉक्टर आहे, न दिलि जो डॉक्टर आहे। हिन सिहत वारे वज़ीर ऐं ॿिनि इंसाफ़ वग़ैरह घुर कया त फैज़गंज तालुके में माहिर डॉक्टर मुक़ररु करे फैज़गंज वासियुनि जी बेचैनी ख़तमु कई वञे। जी नाज़रीन, हिन वक़्तु असां सां फैज़गंज सीनियर मेडिकल ऑफिसर डॉक्टर बशीर सतो मौजूदु आहे ऐं साईं सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त RSC फैज़गंज में कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि। BSUs आहिनि 7 आहिनि असांजे तालुके फैज़गंज में, ऐं डिस्पेंसरी 5 आहिनि। उन्हनि में दवा जी खोट आहे। उन खां पोइ ARV ऐं ASV ॾियनि कोन था। फॉर एग्ज़ाम्पल मां तव्हांखे ॿुधायां थो त हिन में वैक्सीनेटेड कया आहिनि ARV जा। ॿिया जेके सभु आहिनि करुंडीअ जा आहिनि, अकरीअ जा आहिनि, भंगूबेण जा आहिनि, रज़ाबाद आहिनि, कंडियारीअ जा आहिनि, नंगरशर जा आहिनि, उमन जा आहिनि, बाक़ी खान जा आहिनि, जाफ़र जलाल जा आहिनि, ख़ुश खैर मोहम्मद जा आहिनि, कोटलालू जा आहिनि, करम खान जा आहिनि। इहे तक़रीबन जेकॾहिं सराउंडिंग में जेके BHUs जेके आहिनि उहे जेकॾहिं पंहिंजी प्रॉपर दवा ॾियनि त असां ते एतिरो बर्डन न हुजे। जीअं त PPH वारा DC साहब बि हुनखे चयो त भई हर तालुके में तव्हां हिकिड़ो सेंटर स्टेब्लिश कयो जेको तव्हां ARV ॾे। लेकिन अॼु ॾींहं ताईं उहे ARV ॾियनि कोन था ऐं उन करे सॼो तालुको असां वटि अचे थो, फैज़गंज में अचे थो ऐं असांजी शार्टेज कुझु थी वञे उन करे। लेकिन असां पोइ बि IHS वारा तक़रीबन हर दवा या ARV जेका आहे उहा मुहैया कनि था पिया। डॉक्टर, उन खां पोइ हे डॉक्टर जेके पंहिंजूं बदिलूं कराए वञनि, इहा आख़िर कहिड़ी हुकूमत खे हिकमत अमली जोड़िजे त इहे डॉक्टर अचनि ऐं जेका OPD जो जेको गैप आहे उहो पूरो थिए, अवाम खे सहूलियतूं मिलनि। हिते त इहा त जेके बि डॉक्टर डिटेलमेंट ते आहिनि या उनजी पंहिंजे आहिनि उहे डिटेलमेंट उन्हनि जी कैंसिल कई वञे। ऐं ख़ासि तरह ते असांजे RSC फैज़गंज छाकाणि त सफ़ा पछाड़ीअ में आहे डिस्ट्रिक्ट खैरपुर जे। ऐं असां सदाईं मुंहिंजे ख़्याल में मूंखे 5-6 साल थिया आहिनि त मां एज़ ए MS बाग में कमु कंदो हुउसि ऐं नाइट जी ड्यूटी बि कंदो हुउसि। तक़रीबन 5 साल मां कंटिन्यूसली कया आहिनि। हीउ साल ई आहे वाहिद साल जॾहिं मां नाइट नथो कयां, न त मॉर्निंग बि कंदो हुउसि, नाइट जी ड्यूटी बि कंदो हुउसि। मां तव्हांजे निसां चवां थो आला इख़्तियारनि खे महिरबानी करे असां RSC फैज़गंज में घटि एतिरा डॉक्टर त ॾियो न जंहिंखे घटि में घटि को मां जॾहिं
कोर्ट एविडेंस में वञा थो त हिकु डॉक्टर आख़िरकार एतिरी 600 जी OPD खे छा कंदो, कीअं मुंहुं ॾींदो। पक्का चांग शहर में जेके RSC जे सराउंडिंग में वेठा आहिनि अताई डॉक्टर जे हाई कोर्ट जो हुकुम आहे, उन तहत SHOs खे हुकुम ॾिनो अथनि बाबा हुनजी FIR कटरायो। जीअं उहो ईंदा असां हुनखे कापी ॾींदासीं, लिस्ट ॾींदासीं अताई डॉक्टरनि जी। उमेद था कयूं त SHO साहिबु हुन ते डायरेक्ट FIR कटे हुन ते हुनजी बंदि कराईंदो। हेल्थ केयर कमीशन वां जोड़ी उन खां पोइ SSO खे पावर ॾियणु, तव्हां बि पुलिस खे काफ़ी अताई डॉक्टर ख़िलाफ़ु लिस्टूं ॾिनो, उन बावजूदि अताई डॉक्टर ख़िलाफ़ु का बि अञा ताईं पुलिस जे तरफ़ां का बि कार्रवाई कोन थी आहे। जॾहिं उहो ईंदा असां हुननि सां गॾु वेंदासीं ऐं तालका हेल्थ ऑफिसर जेको असांजो आहे डॉक्टर इफ्तिखार साहिबु, उहो उन्हनि सां तक़रीबन गॾु हूंदो आहे ऐं असां बि उन्हनि सां वेंदासीं। जॾहिं उहो ईंदा त उन सां बंदि कराईंदासीं। कहिड़ी प्लानिंग जोड़णु खपे जंहिं सबबु अताई डॉक्टर बंदि थियनि ऐं आवाम जो जेके डॉक्टर अताई डॉक्टर जेके नाक़स दवाऊं पिया ॾियनि, नाक़स इलाज पिया कनि, आवाम पंहिंजूं ज़िंदगियूं अताई डॉक्टरनि जूं क्लिनिकूं बंदि थियणु घुरिजनि, उन ते FIR करणु घुरिजनि। जीअं अॻु में असां जेके FIR मूंखे यादगिरी मां कटरायूं ऐं कंटिन्यूसली कोर्ट जा चक्कर मां लॻाईंदो रहियो आहियां, उहे साॻिया उनखे वरी आज़ादु थी था वञनि, वरी उहे ई साॻिया अताई जेके वापसि वरी क्लिनिकूं पंहिंजूं खोलनि पिया था ऐं असांखे मोतमार धमकियूं पिया था ॾियनि। ऐं डॉक्टर उन खां अलावा जेके PPH जेके VHUs आहिनि जेके उन्हनि जे अंडर में आहिनि, हुते डॉक्टर नथा विहनि, हुते OPD जो रेशियो आहे उहो घणो आहे, हुतां जा जेके माण्हू आहिनि उहे अताई डॉक्टर रुख था कनि। छाकाणि त तक़रीबन महीने में 15 ॾींहं या 10-12 ॾींहं जेको आहे उन पोलियो तो हले थो ऐं डॉक्टर्स जेके आहिनि जेके BSU जा आहिनि उहे सभु पोलियो में इन्वॉल्व आहिनि, इवन असांजा बि आहिनि हिते। पोइ उनजे करे हुते शार्टेज थिए थी दवाऊं जो उन में टाइम ते उन में विहनि ई कोन था, दवाऊं नथियूं मिलनि त लाज़माना माण्हू ओॾे वेंदा। लेकिन उहे बि अहिड़ो पंहिंजो प्रोग्राम रखनि, उहो सब्सटीट्यूट ॾियनि त जीअं हिकु डॉक्टर जेकॾहिं हुते वञे थो त जेको उनजी बैकअप डिस्पेंसर आहे या ॿियो को डॉक्टर आहे उहो दवा कंदो रहे। डॉक्टर उन खां पोइ जेके ॻोल्हण जेके औरतूं आहिनि हुननि जूं हिते डिलीवरी न पियूं थियनि, हुननि जी डिलीवरी असांजे ठाहे पैसा कढाए पिया वञनि। न असांजे हिते हिकु पैसा वग़ैरह डिलीवरी जो प्रेगनेंट वूमेन जा कोन आहिनि। असांजे जॾहिं खां IHS आई आहे उन खां वठी 24 आवर्स असांजी डिलीवरियूं करायूं पिया था RS फेज़गंज में। जी नाज़रीन, तव्हां हिते मौजूदु MS डॉक्टर बशीर सत्य जो तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, हिनजो इहो चवणु आहे त असां वटि काफ़ी डॉक्टर आहिनि ऐं काफ़ी डॉक्टर जेके आहिनि बास आहिनि उहो पंहिंजो असुख हलाए करे हितां बदिलियूं कराए पिया वञनि ऐं जंहिं सां हितां जी आवाम खे शदीद परेशानी खे मुंहुं ॾियणो पए। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां फैज़गंज जो शहरी पुनल चांग मौजूदु आहे ऐं असीं पुनल चांग खां इहो पुछंदासीं त आख़िर RSC फैज़गंज में कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि ऐं कहिड़ा कहिड़ा हिते माहिर डॉक्टर आहिनि। साईं अर्ज़ु इहो आहे त हिते ग़रीब मिसकीननि जे लाइ डॉक्टर जो सहतो आहे। ग़रीबनि खे न दवाऊं थो ॾिए, न छिते कुते हिते वैक्सीन आहे ऐं न ग़रीब जेके वञनि था दवा दारू जे लाइ उन्हनि खे बाक़ाइदगी वधि घटि थो ॻाल्हाए, उनखे गारियूं थो ॾिए। उन जे बावजूदि जेका इस्पतालनि में जेके दवायूं थी अचनि उहे दवायूं सौ सिधो विकामियूं थी वञनि ऐं उन जे हिसाब सां असां हिनखे चऊं था भाई शहरीन वारनि जो तव्हां महिरबानी कयो उनखे दवा दारू ॾियो, उनखे दवा दारू नथो ॾिए, पंहिंजी मनपसंदि कयो वेठो आहे। जॾहिं खां वठी सहतो साहिबु आयो आहे इस्पताल जो खानो ख़राबु थी वियो आहे। हितां जे रवासियुनि खे दवा टिकी फोटी न पई मिले, एज़ ए शहरी आयो हितां शहरीनि काफ़ी दफ़ा एहतजाज कया आहिनि, छा सिंध सरकार इन जो नोटिस वरितो आहे? सिंध सरकार कुझु बि नथी करे, अलाए छा करे छॾियो आहे। गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट एॾो ज़ुल्म थी करे कंहिं ग़रीब मिसकिन सां का लाचारी थी वञे त बि उन जे लाइ हर माण्हू खे लाइ कंहिंखे बुखार आहे, कंहिंखे पेट में सूरु आहे, उनखे साॻियूं गोरियूं ॾिनियूं थियूं वञनि। टेबलेट सिर्फ़ु टेबलेट ॾिना वञनि ख़ाली, सभिनी खे हिकु जहिड़ा, बसि सभिनी खे हिकिड़ो मर्ज़ हूंदो आहे। जेके भलियूं भलियूं शयूं थियूं अचनि उहो डॉक्टर सहतो खपाए थो छॾे। अच्छा, इहो ॿुधाइजो त अॻु में जेके इस्पतालुनि जूं सिंध गवर्नमेंट जे कस्टडी में हूंदियूं साल सवाल हूंदी, पर जंहिं ॾींहुं खां इस्पताल PPH जे हवाले थियनि या IHS जे फेवर में थियनि, इस्पताल ते कब्ज़ा थी विया आहिनि या दवाऊं अणु था, उनखे तव्हां कीअं वरी ॾिसो त इहे कब्ज़ा हटणु खपनि न हटणु खपनि? दरअसल ॻाल्हि इहा आहे त हिननि खानो ख़राबु करे छॾियो आहे इस्पताल जो। गवर्नमेंट खानो ख़राबु करे छॾियो आहे इस्पताल जो, का बि दवा दारू नथा ॾियनि ग़रीबनि खे। अच्छा, उन खां अलावा ॾिसो 2 बजे खां पोइ सॼी इस्पताल बंदि पई आहे, हिते मेला नेशनल आहे खां पोइ ॾिसो हादसा रोज़ु माण्हू मिलंदा, त हुननि ज़ख़्मी खे कहिड़ियूं कहिड़ियूं मुश्किलनि खे मुंहुं ॾियणो थो पए? दरअसल ॻाल्हि इहा आहे त ज़ख़्मी जेके अचनि था वीचारा हिते इस्पताल में केॾी महिल अने 2 ग्रुप थी वञनि इस्पतालनि जा, हिकिड़ी इस्पताल होॾे थी वई आहे, ॿी हिते थी। जेके ज़ख़्मी अचनि था हिन इस्पताल में चवनि था भाउ होॾे खणी वञो,
होॾे खणण जे लाइ हिन वटि जेको उन्हनि जा जेके ख़ासि जेके पटे वारा आहिनि उन्हनि खे चवंदा हुआ महिरबानी करे मरीज़ खे वठी आयो मथे, छाजो इस्पताल आहे मथे ठहियल, पर उन जे बावजूदि पटे वारा बि मन मस्तु थी करे उन मथे मरीज़ बि नथा खणाइनि। अच्छा, हाणे छा मुतालबो तव्हांजो? मुंहिंजो मुतालबो आहे त महिरबानी करे मां गवर्नमेंट खे अपील थो कयां, ग़रीबनि ऐं मिसकिननि जे लाइ हर शइ, मिसाल मुंहिंजो आहे दवाऊं दारू ॾिनियूं वञनि ऐं दवाऊं दारू ठुप ॾियनि ई कोन था। इहो ॿुधायो, हे जीअं ॾिसो एम्बुलेंस वारो सिरिंज जी टेक हिन एम्बुलेंस जूं ॾिसो टायर ख़तमु करे छॾिया अथनि, टायर कढी खपाए छॾिया अथव। तव्हां ॾिसो पुराणा टायर। हिन इस्पताल जो सॼो खानो, हिन इस्पताल वारो जेको MS आहे, हिन एम्बुलेंस जो खानो ख़राबु करे छॾियो आहे। अच्छा, भला शिकायत कई अथव जेके हद जा ऑफिसरनि या सिंध सरकार आहे या जेके सिहत जा वज़ीर आहिनि हुननि खे तव्हां एज़ ए शहरी बाजू शिकायत कयूं आहिनि? असां शिकायत जे लाइ जॾहिं वञूं था त डॉक्टर सहतो चए थो बाबा इहो नंबर लिखिया पियो अथव, हिते तव्हां चओ असां छा कयूं। हाणे जॾहिं असां उन फ़ोन कयूं था त बि माना उहो को बि रिज़ल्ट कोन था ॾियनि। अच्छा, हाणे तव्हांजी छा मुतालबो आहे? मुंहिंजो मुतालबो आहे सिंध गवर्नमेंट वारनि खे बराए महिरबानी करे ग़रीबनि मिसकिननि खे दवा दारू ॾिनियूं वञनि, ऐं ग़रीबनि मिसकिननि खे जेके सफ़ा ग़रीब वीचारा आहिनि उन्हनि खे दवा दारू सफ़ा ओके सुठे नमूने सां ॾिनियूं वञनि। वरी पुनल चांग जो तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन जो इहो चवणु आहे त RSC फैज़गंज में हिते का बि सहूलियत कोन्हे ऐं जंहिं ॾींहं खां वठी इहे जेके इस्पतालूं उहे NGOs हवाले थियूं आहिनि तंहिं ॾींहं खां वठी इस्पतालनि जो निस्ते नाबूद बणियल आहे। हिन जो इहो चवणु आहे त फैज़गंज में 2 एम्बुलेंस आहिनि, जॾहिं हिकिड़ी एम्बुलेंस पिण इंतिज़ाम जी लापरवाही सबबु ख़राबु बीठल आहे, सिरिंज जे टेक ते बीठल आहे। ऐं हिन जो इहो चवणु आहे त RSC फैज़गंज में माहिर डॉक्टर, हिन सिंध सरकार ऐं ॿिनि वस वारनि खां इहो मुतालबो कयो आहे त फैज़गंज तालुके में माहिर डॉक्टर मुक़ररु करे फैज़गंज वासियुनि जी बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरा टीम राशिद चांग सां गॾु वासिद चांग, धरती TV न्यूज़, फैज़गंज।